जी मां हिन वक़्तु मौजूदु आहियां एंटी करप्शन कोड ॿाहिरां, जिते मुबैना तौर ते येलो लाइन BRT में 8.5 अरब रुपयनि जी जेका करप्शन हुई उन केस में अॻूणो जेको प्रोजेक्ट डायरेक्टर हो ज़मीर अब्बासी उनखे हिते अदालत में पेश कयो आहे। अदालत में पेश करण वक़्तु एंटी करप्शन जांच टीम पारां अदालत खे ॿुधायो वियो त ज़मीर अब्बासी खां 128 सवाल कया विया आहिनि, वधीक असांखे सवालनि जी ज़रूरत न आहे ऐं जांच करण जी ज़रूरत न आहे। इन हवाले सां अदालत हुकुम ॾींदे ज़मीर अब्बासी खे रिमांड ते जेल हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। मां खे ॿुधाईंदो रहां त ज़मीर अब्बासी ॿिए तरफ़ अदालत खे ज़मानत जी पिणु दरख़्वास्त करे छॾी, जंहिं ते अदालत सरकारी वकील खां जवाब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। इन सां गॾोगॾु मांखे इहो ॿुधाईंदो रहां त ॿुधणीअ दौरान अदालत जांच रफ़्तार घटि हुजण ते सवाल उथारे छॾिया, जंहिं ते गॾियल जांच टीम ॿुधायो त मनसूबे में कुझु अदायगियूं बैंक गारंटी खां सिवा कयूं वयूं ऐं कोशिशि कई पई वञे त 90 ॾींहंनि जे मुदे में खां अॻु हिन जांच खे मुकमल कयो वञे। ज़मीर अब्बासी अदालत में पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त हुकूमत खे 1 रुपए जो बि नुक़सानु नाहे पहुतो। संदसि चवणु आहे त पंहिंजे दौर में वर्ल्ड बैंक जा 3 दफ़ा वफ़द आया ऐं खेसि हर जेको सहकार हो उन सां रिपोर्टनि सां उन सां उहो पेश कयो वियो। संदसि ज़मीर अब्बासी जो इन हवाले सां वधीक चवणो त मूं ते का बि करप्शन मूं न कई आहे, सरकार खे को बि नुक़सानु ॾिनो आहे। गैर रस्मी जेका हुन सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कई उन में हुन इहो चयो त जेकॾहिं मूं ते 1 रुपयो बि साबित थिए त आउं उहिदो छॾण लाइ तयारु आहियां। गॾोगॾु हुन इहो बि चयो त हीउ जेको केस आहे जेको उहो मूं ते ठाहे वियो आहे, हथ ठोक ठाहे वियो आहे, उन सां गॾोगॾु हुन इहो मुतालबो कयो आहे त हिन जी जांच जे लाइ JIT मुक़ररु कई वञे त जीअं हीअ शफ़ाफ़ियत सां जांच थी सघे। संदसि इहो चवणु आहे त मूं 1 रुपए जी करप्शन नाहे कई, हीअ सिर्फ़ु मूंखे हिकु टारगेटेड कयो पियो वञे। CMIT जी जेका रिपोर्ट हुई, कॾहिं बि मूंखे CMIT वारनि हिकु दफ़ो बि तलब न कयो त मां हुते वञा, या अहिड़ी का जांच हुई ऐं का इंक्वायरी हुई त मूंखे हुते घुराए वञे हा। जे बाद हुननि चयो त CMIT हिकु पाण वणाइण लाइ हिकिड़ी रिपोर्ट ठाहे ऐं एंटी करप्शन खे ॾेई छॾी त एंटी करप्शन वरी हुन ते केस करे छॾियो। हुनजो इहो चवणो त मूं 1 रुपए जी करप्शन नाहे कई, हमेशह जेको बि प्रोजेक्ट कयो आहे उन में का बि न आहे। हींअर बि ऑनगोइंग प्रोजेक्ट उहो हले थो, जेकॾहिं इन ते कुझु साबित थियो त मां जेका सज़ा ॾींदा जज सां मुखातिब थींदे हुन अंदरि चयो त चई मुंहिंजे ते जेकॾहिं का बि करप्शन हुजे हा त मुंहिंजो कंधु अॼु झुकियल हुजे हा, मां कंधु खणी बीठो आहियां, छो जो मूं का बि करप्शन न कई आहे।